हे मालिक सही तव्हां असांखे हिन पाक महफ़िल बरकत भलारी महफ़िल में घुराए करे मिठड़े क़ुरान जो ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। रजब जो महीनो हले पियो। रजब जे महीने में खोड़ सारा वाक़या मशहूर वाक़या। रजब जे महीने में मिठड़े अमीर मुआविया जी वफ़ात भी मशहूर आहे। मिठड़े महबूब सईं जो मेराज भी मशहूर आहे। रजब जे महीने में मिठड़े अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं जी विलादत भी आहे। मां तव्हांजे साम्हूं 22 सिपारे सूरत अहज़ाब मां जेकी आयत तिलावत कई उन आयत जो ताल्लुक अहल बैतन सगोरन सां आहे। जॾहिं इहा सूरत नाज़िल थी, इहा आयत नाज़िल थी, हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सईं मिठड़े अली अम्मा फातिमा सोणो हसन हुसैन सईं के घुराए करे महबूब मुस्तफ़ा सईं इन्हनि जी मथां चादर विझी करे दुआ घुरियूं, अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती व युतहिरकुम ततहीरा। ए मुंहिंजा अल्लाह इन्हनि के भी मां मोहम्मद जो अहल बैत में शामिल कर। क़ुरान जिन के अहल बैत कोठियो उहे महबूब जा हरम पाकन घर वारियूं आहिनि। महबूब जी दुआ जिन के अहल बैत कोठियो उहो मिठड़ो अली साईं, सोणो हसन साईं, सोणो हुसैन साईं, अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं आहे। जिन के दुनिया पंज तन पाक चवंदी आहे पर महबूब जा सब तन पाक। तव्हां थोरो वेझो थींदव त कुछ ॻाल्हि सम्झ में ईंदी। अया पिलाड़ में बजड़ा वेठा आयो उहो भी पोइते उन जे करे का ॻाल्हि सम्झ में न तव्हां सम्झंदव न मां वाइज करे। इन करे वेझा थियो त हिक ॿिए सां कचारी कयूं जेसि ताईं माण्हू अचनि। मिठड़ो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कीअं आयो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि केतरी उम्र में आयो। जंहिं अलीअ बचपन खां महबूब जे गोद में रहियो उन मिठड़े अलीअ कुछ त महबूब वठां फिरायो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सईं जे यार सोणे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं पंहिंजी ज़िंदगीअ में 4 शादियूं कयो हुयो। जंहिंखे रब करीम 3 पुट ऐं 3 न्याणियूं ॾिनियूं। मिठड़े उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं पंहिंजी ज़िंदगीअ में जेकियूं शादियूं कयूं हुयूं उन मिठड़े उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं के रब करीम 6 न्याणियूं 7 पुट ॾिना। मिठड़े उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं पंहिंजी ज़िंदगीअ में एक रवायत मुताबिक 8 एक रवायत मुताबिक 7 पर जेकी मां पंहिंजे नज़र वठण गुज़ारी आहे उन रवायत जी ॻाल्हि कयां। मिठड़े उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सईं पंहिंजी ज़िंदगीअ में 7 शादियूं कयूं। जंहिंखे 7 पुट 7 न्याणियूं 14 ॿार। मिठड़े अलीअ पंहिंजी ज़िंदगीअ में 9 शादियूं कयूं। जंहिंखे 15 पुट 18 धीअरूं। पर हिक ॿी भी ॻाल्हि ज़हन में रखो। तव्हां चवंदव सही शरीयत में 4 हिननि एतिरियूं छो कयूं। उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में
निकाह में 4 रखियूं पर जेकी फौत थी भी वने उन्हनि जी जाइ भरन पया। टोटल जिंदगी में इन्हनि एतिरो रखियो। सोणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सही महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट कीअं आया ऐं केतरी उम्र में आया। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम वट जॾहिं मिठड़ो अली आयो उन टेम ते सोणे अली सईं जी उम्र 2 साल हुई। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सईं जे टेम ते पांजे चाचे अब्बास वट आयो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सईं पांजे चाचे अब्बास के चवण लगो, ओ मुझा चाचा अब्बास मां तुझो भाइटो आ, चाचो अबू तालिब तुझो भाउ आ। चाचा चाचे अबू तालिब जे जिस्म पे यर उहा ताकत न रही आ जो कमाए करे पाजर बच्चन जी पालना करे सके। चाचा चाचा अब्बास चाचे अबू तालिब मुझी खिदमत पाजर बच्चन वागर कई आ। रब करीम चाचे अबू तालिब के बच्चा भी जाम ॾिनार। ओ मुझा चाचा अब्बास मां मशवरो खड़ी आयो आ। फाइटा ॿुधा त सही कहिड़ो मशवरो खड़ी आयो आ। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ने सही के जे टेम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लगो, चाचा मां इहो मशवरो खड़ी आयो आ। चाचा अब्बास मां इहो मशवरो खड़ी आयो आ। हल त पाण चाचा अबू तालिब जी मदद कयो। कुछ बच्चा तू वठी कुछ मां मोहम्मद वटा। कुछ बच्चन जो पालनामो तो कर। कुछ बच्चन जो पालनामो मां मोहम्मद कया। जे टेम ते हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तई पाजे चाचे अब्बास कयो मशवरो ॾिनो आ। पाजे चाचे अब्बास कयो मशवरो ॾिनो आ। उन टेम ते चवण लॻो, ओ मुंहिंजा भाइटा मशवरो त ॾाढो भलो ॾिनो अथई। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तई जे टेम ते पाजे चाचे अब्बास सां गॾु पाजे चाचे अबू तालिब वट पहुता। चवनि था, ओ मुंहिंजा चाचा चाचा तो मुंहिंजी पंहिंजे बच्चन खां वधीक खिदमत कई आ। चाचो अब्बास तुझो भाउ आ, मां तुझो भाइटो आ। चाचा असां तोरे मदद जे हिसाब सां आया आहियो। कुछ बच्चा करे कुछ बच्चा चाचे अब्बास करे। उन टेम ते हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सही जो चाचो जनाब अबू तालिब सही चवण लगो, ओ मुझा भाइटा भली करे आए। चवण लगो, ओ मुझा भाइटा अली तो मोहम्मद जे हवाले कया तो, जाफर के अब्बास जे हवाले कया तो, बाकी अकील ई तालिब मां अबू तालिब वटो जले। चवण लगो, हजरत अली सही वारा टोटल 4 भाइर हुया। नंढे में नंढो सोणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सही हुयो। मिठड़ो अली सही बचपन का आका सही वेठा है। जे मिठड़े अली सही 7-8 सालन जी उम्र में महबूब मुस्तफा सही वठ कलमो पढ़ियो है। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सही जे यार मिठड़े अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सही जी विलादत जे अली महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट बचपन का आयो आया। मिठड़े अली सही जी उम्र 21 साल। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सही जी उम्र जे टेम ते 15 सालन जी थी आ। उन टेम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही जे यार अबू बकर उमर उस्मान मिठड़े अली के फरमायो, अली तू महबूब जो सोट भी आ, महबूब जो शागिर्द आ। अली हाणी तू महबूब जे न्याणी फातिमा जे रिश्ते जे भी महबूब खां तलब। मिठड़े अली से फरमायो तो मां महबूब सां बीबी फातिमा जे रिश्ते जी तलब किए कया। मां अली के हया अचे छो न सुनो अली हया करे। जो अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा से फरमाए थी,
मक्के मदीने जे कुवारिन औरतिन जे अखिन में एतरो हया न हो जेतरो रब मुझे महबूब जे अखिन में हया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयवट शेर खुदा जेठ मत पहुतो जेठ मत शेर खुदा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट पहुतो हुजूर अनवर सलातो व सलाम वट गोदा भजी करे वेठो अदब सा वेठो छोराली महबूब जो अदब करे महबूब पाण अदब वारो छोरा अदब करे महबूब पाण अदब वारो यार अदब जी गाल निकती आ त मूंखे चवण दे हुजूर अनवर सलातो व सलाम वट जे बते सोने अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अनो सयो जो अबू कुहाफा जे बते कलमो पाण अचे पयो कलमो पाण अचे पयो उन टेपत महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तई फरमायो ओ अबू बकर चाचे के काने वठी आयो चवे तो आका अबो कलमो पाण आयो हुजूर अनवर सलातो व सलाम तई फरमायन था अबू बकर चाचे के छो वठी आयो मां महबूब के बुधाइया मां चाचे ने हला अबू बकर चाचे कुराड़े के तकलीफ छो ॾिनी तई अबू बकर मां मोहम्मद के बुधाइया मां चाचे ने जंहिंजा उम्मती पिया सॾायूं जंहिंजा ग़ुलाम पिया सॾायूं जंहिंजा आशिक पिया सॾायूं इहो उन जी ज़िंदगीअ मां सबब वॾे जो अदब नंढनि ते शफ़क़त इहो उन महबूब वठो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यार सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु से जी गाल पियो कया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थई वट शेर खुदा पोतो अदब सा वेठो आका से फरमान अली की आयो एक दफा पूछा के अंदर बियो दफो सवाल पिया कर अली की आयो टियों दफा महबूब पूछा पिया कर अली की आयो होरिया मिठड़ो अली चवण लगो होरा मिठड़ो अली चवण लगो आका मां बीबी फातिमा जे रिश्ते जे तलब में आयो वा आका मां बीबी फातिमा जे रिश्ते जे तलब में आयो फरमाया अली भली करे आए ओडां जिब्रील भी आयो फरमाए साईं रब तो फरमाए इहो रिश्तो मां अल्लाह के भी ॾाढो वणे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे यार मिठड़े अली साईं जी गाल पियले गाल के मुख्तसर कंदो हला जेटे बते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी बीबी फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा सही शेर खुदा के महबूब रुखसती करे दिनिया उलटे बकम बाद में हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ने सैयदी न्याणी बीबी फातिमा महबूब वट रोवण आई महबूब मुस्तफा सैयद जे गले में बीबी फातिमा जो भाकुर लगो पयो पाक मुस्तफा सईद बीबी फातिमा जे पेशानी ते चुमियो प्यारन ओ फातिमा बच्चा बुधा त सही केड़ी गाल जी करे तू रोई पई पुटा बुधा त सही महबूब मुस्तफा सही का तुझा गोरा बर्दाश्त को न तदम फातिमा बुधा त सही केड़ी गाल जी करे तू रोई थी उन टपते महबूब मुस्तफा सही के बीबी फातिमा चवण लगी ओ पा शेर खुदा के शरीयत भी इजाजत दिनिया कलामुल्लाह भी इजाजत दिनिया तो महबूब मुस्तफा सैयद जो फरमान भी शेर खुदा के इजाजत दे दो ओ पा शेर खुदा इरादो करे वेठो अपना अबू जहल जी न्याणी से निकाह कया अब्बा वो अबू जहल जब तुझे मता पत्थर उछलाया अब्बा वो अबू जहल जे तुझे मता ओ जो उछलाया अब्बा वो जालिम अबू जहल जे न्याणी से निकाह करने की कोशिश लगी पया शेर खुदा के मां फातिमा रोके त नथी सगा शेर खुदा के
के शरीयत भी इजाजत दिनिया कलामुल्लाह भी इजाजत दिनिया अब्बा मां फातिमा जी दिल बर्दाश्त को नथी करे हेड़ा महबूब जी न्याणी हुजे होड़ा अबू जहल काफर जी न्याणी हुजे मां फातिमा जी न्याणी महबूब जी न्याणी जी मता भाज बढ़जे अब्बा मां फातिमा जी दिल बर्दाश्त को नथी करे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तई शेर खुदा ने आपो मोकलिया ओ सुराली महबूब मुस्तफा सैयद दरबार में चक्कर तहड़िया हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयद दरबार में मिटड़ो अली सही पोतो जिसे तो महबूब जखिर में नीर वहन पया अम्मा फातिमा जखिर में पानी वहे पयो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तई फरमानता ओ शेर खुदा जाते मते बातों के बीबी फातिमा रुखसती करे दीनी शेर खुदा महबूब मुस्तफा से के बाजे घर में जो कौन पहुंचे शेर खुदा बातों के फातिमा जो पारतु कयो हुयो फातिमा जिला मुके खदीजा भी पारतु करे वई ओ शेर खुदा तुम महबूब मुस्तफा से जे पारतु के न विसार जा उन टाइम पे मिठड़ो अली से फरमायम तो आका मा केर थी दुआ जता महबूब मुस्तफा से जे अखम न नीर वाया मा केर थी दुआया जब फातिमा जे अखम न नीर वाया महबूब मुस्तफा से जो भी जवाब न दिया फरमाया ओ शेर खुदा महबूब मुस्तफा से जो यो फैसला अल फातिमा तु बिजातुम मिन्नी फमन अबगज़हा अबगज़नी शेर खुदा महबूब मुस्तफा से जो यो फैसला जब फातिमा के रजायो जब महबूब मुस्तफा से के रजायो शेर खुदा फातिमा महबूब मुस्तफा से जे जिगर जो टुकड़ा शेर खुदा महबूब मुस्तफा से जो यो फैसला उन टाइम ते मिठड़ो अली तो फरमाए आका बा केर थी दुआ जो हसन हुसैन जे अम्मा जे अकल में नीर वाया मालिया जो फैसलो हुआ जिस तारी बीबी फातिमा जिंदा हुआ इस तारी माली जो कैसा निकाह कौन आका अली जो फैसलो हुआ जिस तारी बीबी फातिमा जिंदा है तेस ताई बा बियो कैसा निकाह तोरो गालायो जो ओड़े पाड़े की खबर त पे पिंडाल में माणू वेठा न बियो कैसा निकाह बे कैसा निकाह जेस ताणी शेर खुदा जे निकाह में अम्मा फातिमा हुई तेस ताणी शेर खुदा बी कैसा निकाह कोन शेर खुदा इन जे करे अबू जहल जी न्याणीअ से निकाह जो इरादो कयो मन अल्लाह कलमे जी दौलत नसीब सोना अहल बैतन सगोरन जो असहाबन सगोरन जो पान में मोहब्बत हुई अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अन्हु जो पुटा जे जो नालो है अब्दुर्रहमान जे घर में न्याणी जाई आए जे जो नालो है अस्मा सोने अबू बकर पांजी वडी भेण जो नालो न्याणी जी मथा रखियो हजरत अबू बकर सिद्दीक सही जी वडी न्याणी जो नालो हो अस्मा होदा अब्दुर्रहमान पांजी वडी न्याणी जो नालो पांजी वडी भेण जो नालो पांजी न्याणी जी मथा रखियो हुई हेडा अबू बकर जो पुत्रा मोहम्मद जे जे घर में पुत्र जाओ आए जे जो नालो आए कासिम उन अस्मा जो निकाह सोने मोहम्मद अब्दु बकर जो नंढे में नंढे पुत्र जे पुत्र सा कासिम सा थी आए वरी उन अस्मा मा बीबी उम्मे फरवा पैदा थी उन उम्मे फरवा जो निकाह कैसा थियो तोरो अहल बैतन असहाबन जो रिश्तो पे बुधाया उन उम्मे फरवा जो निकाह कैसा थियो सोनो अली जो पुत्र सोनो हुसैन जो पुत्र इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुत्र इमाम बाकर सईदा बीबी उम्मे फरवा जो निकाह थियो उन उम्मे फरवा मा इमाम जाफर सादिक उन उम्मे फरवा मा इमाम जाफर सादिक पैदा थियो मना अबू बकर सोनो इमाम जाफर तो चे सोनो अबू बकर मुजो नानक बिया मुजो डाडा ये अहल बैतन असहाबन सगोरन जी पान में मोहब्बती कुरान भी चवे तो रोमाऊ बैनो में खीर खंडर लगा
हुजूर अनवर अलैहिस्सलातो वस्सलाम जे यार शेरो खुदा रजी अल्लाह तआला लो सैयदी गाल पियले यार जे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दयते कलबे पड़ा का पोया का जीवता की अमल करे दे करो यार जे अली सा तू मां भी मोहब्बत कयो था उन मिठड़े अली सही जी जिंदगी तोरो नजर कजा उन जे बचड़ जी जिंदगी दे नजर कजा पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यार मिठड़ो अली सही मस्जिद में ईंदो हो मस्जिद में लड़जंदो हुयो धक्कंदो हुयो के पुछा के सुणाली मस्जिद में छो तो डकी चवे तो तवा के खबर ना है तो मस्जिद घर के पुछा पे कल सुणाली भला जन्नत में मजो ईंदो तैया मस्जिद में चेदो मुखे मस्जिद में मजो इंदो आ सुणाली जन्नत में छो न ची जन्नत में वजण सा अली जो नफ्स खुश थींदो मस्जिद में वजण सा अली जो खुदा खुश तो तवा असा भी उनन जा उबदार सदायूं पिया आशिक सदायूं पिया कलमो यार पढ़ी करे असाबन सगोरन सा मोहब्बत उनन जी जिंदगी त ॾिसो उनन जी जिंदगी कीअं बोले सोने हसन हुसैन साईं जिन सा मोहब्बत कयूं था उन हसन हुसैन साईं पाण के हराम सां बचायो असा जो पेट हराम का भरियो हुजूर अनवर अलैहिस्सलातो वस्सलाम जे यार मिठड़े अली जे बचड़न जी गाल पियो बुधाए जे टेम ते सुनो हसन सही सुनो हुसैन सही रस्ते सा निकरी वया यार पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही जे इधर बचड़न जे धनार ने नजर कया पुछा पियो करो चाचा भुख ॾाढी लगी आकाश खाण जिला गया न उन टेम ते धनार चवण लगो ओ सुनो हसन हुसैन बी का त शे कोने का बी का त शे कोने का बकरियों पीटियुन पियो त मां खीर ॾुही अचा थो ॿियो उन टेम ते मिठड़ो जो बच्चो पगदार पुट सोणो हसन साईं तो पुछा करे त चाचा ॿुधा त सही मजदूरी थिया या पाजो धण तई चितो मजदूरी थिया चिपो ॿुध बाबे अली अम्मा फातिमा असा के रोकियो बगैर इजाजत के जी शे न खायो असा उन्हनि जा उबदार सदायूं पिया जेकी शे अचे हड़प करे वेठा या इनन जी जिंदगी पे बुधाए यार अल बैतन जी जिंदगी पे बुधाए वरी आदम फातिमा रजी अल्लाह ताला अना सही जी जिंदगी पे बुध यार जे मिठड़े अली रजी अल्लाह ताला अना सही जे निकाह में अम्मा फातिमा रजी अल्लाह ताला अना सही आई उन अम्मा फातिमा जी जिंदगी दे नजर कजा पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही जे टाइम ते अम्मा फातिमा वट आया जब तो मुझी न्याणी मां महबूब मुस्तफा से जे घर ना आया चवे थी ओ मुजाफा मां फातिमा जी दिल भी चवे पई मां अब्बे जी घर चक्कर हड़ी अचा अपा मां किया चवा मां अकेली किया जा मां त चवा पिया गया अब्बो हुजे अब्बे जे पैर जी मता मां फातिमा जो पैर हुजे फातिमा जे पैर जी मता शेर खुदा जो पैर हुजे के धारे मर्द के पतो न पवे महबूब जी न्याणी हिता लगी या कंहिंजी जिंदगी आ महबूब जी न्याणी जी जिंदगी आ जंहिंजा उबदार पिया सदायूं जिन खे पंजतन पाकनि सां पिया सदायूं सॾंदा आहियूं पंजतन पाक उन्हनि जी जिंदगी त इहा आहे नफली इबादत थी करे त मिठड़े अलीअ खां इजाज़त थी वठे नफली इबादत जी लाइ बि मिठड़ो अली तो फरमाए मुखा अम्मा फातिमा इजाजत घुरी मां इजाजत ॾिनी हिक रकात नफल पढ़ई बी रकात में छा ॾिसां त रब जे पाक क़ुरान जो खत्म कयो उन ॿिन रकातनि में रब जे क़ुरान जा खत्म कया इहा इन्हनि जी ज़िंदगी आहे दुरूद शरीफ अया भी बी गाल
महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणीअ जे ज़िंदगीअ मां तो असांखे पर्दो मिलियो। एक कुरान भी चवे तो या अय्युहन नबिय्यु कुल्ली अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। मुझा महबूब पांजिन बीबिन पांजिन न्याणिन ऐं मोमिनन के हुकुम कर छाजो छाजो बाबा अॻिते हाणे तव्हां पाण तर्जुमो कयो छाजो करे हुकुम ॻाल्हायो त सही है ख़बर त पवे ओड़े पाड़े के को माण्हू पिंडाल में वेठो आहे छाजो पर्दे जो पो असां ओ मुसलमानो यार जे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयते कलमो पढ़वा यार न महबूब जे बचड़न जी जिंदगी बाबी तो असा के सबक मिलन पया ये सबक मिलन पया यार पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तैयार काफर जी न्याणी जा मथा ढकराया यार तो असा पाजी न्याणी जे मथे ता कपड़ो लातो वा यार पबो के चवड़ दो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सय वट जे टाइम ते काफरानी न्याणी गिरफ्तार थी अचे पी आकाशी फरमाता ओ मुझा सहाबी ओन जो मतो ढको उन टाइम ते चम लगी सहाबा चमता का है त काफरानिया है त मुशरिकानिया है त कैदियानिया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से चवन लगा ओ मुझा सहाबियो मैं मन्या तो वाके दियारिया पर मन्या तो वाके मुशरिकानिया मन्या तो वाके के काफरानिया मन्या तो वाके के दियारिया पर महबूब मुस्तफा से जो कौल बुधो काफरानिया पर न्याणिया मुशरिकानिया पर न्याणिया कैदियानिया पर न्याणिया यार महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहीं सुने अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अनो सही के इन फरमायो अबू बकर तू ने पाजे घरा कपड़ो खड़िया ये ने जी उमर तू ने पाजे घरा त कपड़ो खड़िया ये ने जी उस्मान तू ने पाजे घरा कपड़ो खड़िया ये ने जी अली तू ने पाजे घरा कपड़ो खड़िया यार उहा चादर दी जे चादर जो जिक्र रब जे कुरान में आ उहा चादर ॾिनई महबूब जे चादर जो जिक्र रब पंहिंजे पाक कलाम में ये इन्हनि जी जिंदगीअ मां तो असांखे सबक बाबा सही पो असां थोरो सोचो असां जी जिंदगी काॾे पई वञे असां जी जिंदगी जी वाग काॾे पई वञे वाकई महबूब जे सुन्नत मुताबिक आहे या न आशिक छाके सचो चइबो आहे जीअं हर ॻाल्हि महबूब जी मञे ईअं न हर ॻाल्हि महबूब जी मञे तव्हां दुनिया पे ॾिसंदा हूंदव नौजवान तबिको आहे संगत उदीदर पाण में पोइ काॾे टूर ते निकिरंदा आहिनि या कोई अहिड़ो ईद जो मौक़ो थींदो आहे पोइ हिक ॿिए खे चवंदा आहिनि बाबा जहिड़ो लटो मां वठां तहिड़ो तूं वठ जहिड़ी लिबास मूंखे तहिड़ो तोखे हुजे जहिड़ी चप्पल मूंखे तहिड़ी तोखे हुजे जहिड़ो लाकेट मूंखे तहिड़ी तोखे हुजे छो जो दुनिया खे पतो पवे वाकई हिननि जी सची मोहबत आहे ईअं न दुनिया खे पतो पवे वाकई हिननि जी सची मोहबत आहे तूं असां महबूब मुस्तफा सी ते कलमो पढ़ियो आहे उम्मती सदायूं पया चऊं था महबूब जा सच्चा उम्मती आहियूं पोइ हाणे असां थोरो सोचूं त असां कहिड़ी सुन्नत ते अमल कयो आहे कहिड़ी सुन्नत ते अमल कयो आहे न असांजी शादीअ में महबूब जी सुन्नत न ग़मीअ में महबूब जी सुन्नत न खाइण में महबूब जी सुन्नत न पीअण में सुन्नत ये सभु शयूं असां खां वयूं हली सच्चा मोहब्बती सहाबी हुया जन महबूब मुस्तफा सही ते कलमो पढ़ियो कलमे पढ़ण खां पोइ बच्चा ॿार कुर्बान कयो पर पोइते जो बच्चा छॾणा पया छॾंदासीं अबो अम्मा छॾणो पयो छॾंदासीं पर आका तोखे न छॾंदासीं
तवा असांजी मोहब्बत इहा है जेकॾहिं ख़त्म नबूवत जो मसलो थींदो आहे त आलिम सॾंदा आहिनि मुस्लमान चवंदा साईं छॾो हे त सियासी मसलो आहे ईअं न अबा इहो सियासी मसलो आहे या ईमान जो मसलो आहे महबूब जी इज्जत जी दिफ़ा सियासी मसलो न आहे तव्हां असांजे ईमान जो जय महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही हिन ही रजब जे महीने में अरशन का एक सूखड़ी खड़ी आया उनके भी संभालियो पोथा मोहब्बत जो बुधाया बियो तो मोहब्बत में हर शे संभाले रखंदा आहियूं यार जी हर शे संभाले रखंदा आहियूं पर आका सा मोहब्बत आ त आका जी केड़ी शे के संभाले न महबूब जी सुन्नत असा का महफूज रहे नहीं असा नमाज जे वेझो वञूं आका सही ख्वाब ॾिठो ख्वाब सही जन पंहिंजे सहाबिन के फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो मां ख्वाब ॾिठो आहे अचो त तव्हांखे ॿुधायां फरमायूं मां रात सुतो पियो हुयमि ॿ माण्हू आया मूंखे पाण सां गॾु वठी हलिया हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिंजे मथे जे हेठां पत्थर पियो हो ॿियो पत्थर उन जे मथे के पियो हयो वञे त मथो चीथजी पियो वरी जेस ताईं पत्थर खयो पियो वञे तेस ताईं मथो ठीक पियो थी वञे वरी मथे के पत्थर चीथजी पियो वञे कि बाबू छा के ये केर चई सही अॻिते हलो कि ॿियो माण्हू ॾिठव जंहिंजे वाछिन के चीरियो पियो वञे हिन वाच के चीरियो पियो वञे वरी जॾहिं हिन पासे हे ठीक पई थी वञे वरी हिन पासे हे ठीक पई थी इन जे मथां इहे अज़ाब हले पियो अयां साईं अॻिते हलो हिकु दरिया ॾिठमि रत जो दरिया जंहिंमें हिकिड़ो शख़्स गोता खाए पियो ऐं ॿियो दरिया जे बंद ते वेठो हो जेको गोता खाए पियो बंद ते पहुचे पियो त वरी उनखे पत्थर हणे पियो वरी विच में पहुचे पियो पुछा कि ही केर चइसई अया अॻिते हलो हिकिड़ो कूड़ो ॾिठो जंहिंमें मर्द मायूं सड़न पियूं चई मां पुछा कि ही केर चइसई अया अॻिते हलो हिकिड़ो शख़्स ॾिठो जेको वण जी भरिसां हुयो अछी ॾाढ़ीअ सां हुयो ऐं नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार अॻियां वेठा हुअसि पढ़नि पिया चई पुछा कयमि त ही केरु आहे चईसि हिन वण ते चढ़ो चई हिकु बंगलो ख़ूबसूरत ॾेखारियो वियो पुछा कयमि ही कंहिंजो एतिरो मंज़र ॾेखारियो कुझु शइ ॿुधाई त कोन अथव चईसि हाणे वक़्तु अची वियो हाणे ॿुधायो चई उन खां मथे बंगले ते पहुची पुछा कयमि हाणे ॿुधायो पंहिंजो तारुफ़ करायो चई सही जेको पहिरियां माण्हू ॾिठो वर जे मथे जे हेठां बि पत्थर ॿियो पत्थर उन जे मथे खे पियो हयो वञे चई इहो बेनमाज़ी बेनमाज़ी महबूब मुस्तफा सही फरमायो ॼाणी वाणी नमाज छॾण सां माण्हू काफ़र अल्लाह भी चवे तो नमाज कायम कयो मुशरिकन मां न थियो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु सही जी दौरे खिलाफत हुई सोनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु सही अया जनाज़े के शुरू न कयो हो जनाज़े में चुरपुर शुरू थी चयो सही जनाज़े में चुरपुर शुरू थी वई आहे चेर के कफन के खोलियो ॾिठो त हिकिड़ो नाग आहे जेको उन मैयत खे ॾंगे थो उहा जाइ कारी थी थोड़े अबू बकर के सहाबी चवण लॻा सोड़ा अबू बकर इनखे मारियो जे मारियो सदा जे रब तव्हां असांजी इन ज़बान में ॻाल्हाइण जी सलाहियत रखी आहे उहो हिन खां बि
ॻाल्हाइण शुरू की जे अबू बकर मां पाण न आयो आहे मूंखे मोकिलियो वियो आहे हे शख़्स नमाज़ पढ़ंदो हुयो पर टेम खे टारे टारे पढ़ंदो हुयो पर लटाए लटाए पढ़ंदो हुयो असां त वेझो बि कोन्हे असां त वेझो बि न आहियूं कि ॿियो माण्हू भला जंहिंजूं वाछूं चूरियूं पियूं वञनि इहो सही कूड़ ॻाल्हाइण वारो गिला ग़ीबत करण वारो उहो माण्हू अथव चुगली खोर चई भला टियों जेको दरिया जे विच में पियो गोता खाए महबूब फरमायो जवाब में चयो सही इहो उहो माण्हू अथव जेको व्याज खाए व्याज खाइण माना ग़रीबनि जो रत चूस ऐं महबूब फरमायो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मेरा जवारी रात मां जहन्नम में एड़ा माण्हू ॾिसी आयो हुअमि जंहिंजा पेट त वॾा जंहिंजा पेट त वॾा हुया जंहिंजे पेटनि में नागई विछू पिया दर घुमर पुछा के बि केर रची सही इहे उहे माण्हू अथव जेके व्याज खाईंदा जेके छा खाईंदा व्याज खाईंदा चई भलाई टियों जेके खूह में हुया चई सही इन ते ॿियो मिसाल ॿुधाया खूह वारे मर्द ऐं औरत ते मेराज वारो मिसाल ॿुधाया पाण फरमायो न मेराज वारी रात जहन्नम में अहिड़ा माण्हू ॾिठमि जेके हलाल गोश्त खे छॾे करे हराम गोश्त पिया खाए हलाल गोश्त छॾे करे हराम पिया खाए पुछा के ये केर चई सही ये उहे माण्हू अथव जेके दुनिया में पंहिंजूं हलाल घर वारियूं छॾे करे ॿिनि खे टकिन पिया ऐं चई भला अछी ॾाढ़ी वारो जी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हुए जेके नंढड़ा नंढड़ा फौत थी वेंदा आहिनि उन्हनि जो उस्ताद इहो इब्राहिम अलैहिस्सलाम खूबसूरत बंगलो ची सुठे अमलन वारो अया मते ची सही इन खां वधीक जेको खूबसूरत आयो तव्हांजो आहे सोना तव्हां ई असां महबूब जा उम्मती सदायूं पया थोरो जे महबूब ज़िंदगीअ में असांखे सबक ॾिना उन महबूब जे ॾिनल सबकनि ते बि अमल पाण फरमायो मेराज वारी रात में अहिड़ा माण्हू ॾिठा जेके पंहिंजे मुंहं जे गोश्त खे पटे करे खाइण छाजे गोश्त खे पुछा के इहे केर चई सही उहे माण्हू अथव जेके ग़रीबनि जो माल खाईंदा ग़रीबनि जो माल खाईंदा इन्हनि शयुनि खां अल्लाह तव्हां असांखे बचाए स्टेज ते भाउ ट्रादर अची वियो आहे मां सम्झा हाणे मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे माना जेको स्टेज ते अचे ईअं सम्झंदे त मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात हज़रत अली साईं जी ॻाल्हि डिघी आहे वरी हयाती रही त इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाबी अस्सलामु अलैकुम।